नाज़रीन, लाड़काणे में कोरोना वायरस जा केस वधण खां पोइ शहर अंदर मुकम्मल तौर लॉकडाउन कयो वियो आहे, जंहिं सबब मुख्य कारोबारी मर्कज़ बंद पियल आहिनि। इन हवाले सां पेश आहे अकरम शेख जी रिपोर्ट। कोरोना वायरस जी इम्कानी पखेड़ खां बचण लाइ समूरे मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में लॉकडाउन कयो वियो आहे, जॾहिं त लाड़काणे शहर में भी कोरोना वायरस जा धड़ाधड़ केस साम्हूं अचण खां पोइ ज़िला इंतज़ामिया पारां म्यूनिसिपल लिमिट में ईंदड़ इलाइक़नि में लॉकडाउन वारे ऐलान खां पोइ समूरे लाड़काणे शहर जा मुख्य कारोबारी मर्कज़ बंद कया विया आहिनि। पर ॻुतियल आबादी वारनि इलाइक़नि में पुलिस जी मिलियल छूट में लॉकडाउन की भजकड़ी हलंदी रही ऐं कारोबार खुलियल रहियो, जंहिं दौरान होटल, सैलून, इलेक्ट्रॉनिक्स, मिठाई जा दुकान, जनरल स्टोर, कपड़े, मनियार की दर्ज के दुकाननि समेत ॿियनि हंधनि ते समाजी विथीअ वारी उसूलनि जी भजकड़ी थींदी रही, जॾहिं त लाड़काणे जे डिप्टी कमिश्नर मोहम्मद नौमान सिद्दीक़ पारां कुछ ॾींहं अॻु हिकु लेटर जारी कंदे शहरनि खे सख़्तीअ सां हिदायतूं जारी कई वयूं त बग़ैर मास्क जे कोई भी शहरी शहर में न घुमंदो, अमल न कंदड़ ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। इंतज़ामिया जे अहिड़े हुकुम पिणु सरेआम भजकड़ी थींदी रही, जंहिं में कंहिं भी शहरीअ पारां मास्क पाइण ज़रूरी न आहे सम्झियो, जंहिं सां कोरोना वायरस जो पखेड़ जो ख़दशो पिणु वधी वियो आहे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त लाड़काणे इंतज़ामिया संजीदगीअ सां आलमी वबा ख़िलाफ़ कोशिशूं वठे त जीअं कोरोना जी पखेड़ न थी सघे। कैमरामैन मुदस्सिर लाशारी सां गॾु अकरम शेख, मेरान टीवी न्यूज़, लाड़काणो।